खबर शामिल कंदासीं। पेशावर छावड़ी में शहीद लेफ्टिनेंट अजीज महमूद मलिक जी जनाज़े नमाज अदा कई वई। जनाज़े नमाज में आला फौजी ऑफिसरन ऐं सिविल अमलदारन पिण शिरकत कई। पख्तूनख्वा जे ज़िले ख़ैबर जी वादी तीरा में दहशतगर्दनि सां विढ़ंदे शहीद थियल लेफ्टिनेंट उज़ैर महमूद मलक जी जनाज़े नमाज़ पेशावर छावणी में अदा कई वई। जनाज़े नमाज़ में कोर कमांडर पेशावर ऐं शहीद जे वारसनि समेत अस्करी ऐं सिविल अमलदारनि वॾे अंग में शिरकत कई। पाक फौज जो लेफ्टिनेंट उज़ैर महमूद मलक कंबाइंड मिलिट्री अस्पताल पेशावर में शहादत जो जाम पीतो हो। ISPR मूजिबि 9 अगस्त ते वादी तीरा में 3 मुख़्तलिफ़ जायुनि ते सिक्योरिटी फोर्सिस ऐं ख़वारजनि जे विच में फायरिंग जी ॾे वठि थी। बाग जे हिक मक़ाम ते लेफ्टिनेंट उज़ैर महमूद मलक पंहिंजे दस्ते जी क़यादत कंदे बहादुरीअ सां दहशतगर्दनि जो मुक़ाबिलो कयो ऐं चइनि दहशतगर्दनि खे जहनम रवानो कयो। शदीद फायरिंग जी ॾे वठि दौरान लेफ्टिनेंट उज़ैर महमूद मलक ज़ख़्मी थी पियो हो। खेसि CMH पेशावर मुंतक़िल करे तिबी इमदाद ॾिनी वई, जिते हू अॼु ज़ख़्मनि जी सटनि सांदे शहीद थी वियो। 24 वरहनि जो लेफ्टिनेंट उज़ैर महमूद मलक ज़िले अटक जो रहायशी हो। ISPR मूजिबि पाकिस्तान जूं सिक्योरिटी फोर्सिस मुल्क मां दहशतगर्दीअ जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहिनि। असांजे बहादुर जवाननि जूं अहिड़ियूं क़ुर्बानियूं असांजे अज़म खे वधीक मज़बूत कंदियूं। खबर शामिल कंदासीं। सदर आसिफ अली ज़रदारी वादी तेरा में फोर्सिस जे हमले में ज़ख़्मी थियल लेफ्टिनेंट अजीज महमूद मलिक जी शहादत ते अफ़सोस जो इज़हार कयो। सदर आसिफ अली ज़रदारी पारां लेफ्टिनेंट अजीज महमूद मलिक जी शहादत ते घर भातियुनि सां ताज़ियत जो इज़हार कयो। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु हो त वतन जी दिफ़ा लाइ जान जो नज़रानो ॾियण ते लेफ्टिनेंट अजीज महमूद मलिक खे ख़राज अक़ीदत पेश कजे थी। सदर आसिफ अली ज़रदारी दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई जारी रखण जे अज़म जो इज़हार बि कयो। सदर आसिफ अली ज़रदारी शहीद जे दर्जात बुलंद थियण ऐं संदसि ख़ानदान लाइ सबरे जमील जी दुआ कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त अक़लियती बिरादरी जे माण्हुनि मुल्क जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ बेमिसाल किरदारु अदा कयो आहे। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। शहबाज शरीफ चयो आहे त अक़लियती बिरादरीअ जे माण्हुनि मुल्क जी तरक़ी ऐं ख़ुशहालीअ लाइ बेमिसाल किरदारु अदा कयो आहे। लाहौर में अक़लियतुनि जे ॾियारे जे हवाले सां तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त मुल्क जे बानी क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्नाह चयो हो त पाकिस्तान में आइन ऐं कानून मूजिबि सभिनी खे हक़ हासिल हूंदा। मियां शहबाज शरीफ चयो त जंग जो ज़मानो हुजे या अमन, अक़लियतुनि सदाई मुल्क ऐं क़ौम जो साथ ॾिनो। समूरियुनि अक़लियतुनि जूं मुल्क जे लाइ वॾियूं ख़िदमतूं आहिनि। वज़ीर आज़म चयो त सेसिल चौधरी, जस्टिस भगवान दास ऐं जस्टिस कार्नेलियस जूं ख़िदमतूं विसारण जोगियूं न आहिनि। माण्हू अॼु बि गंगाराम अस्पताल मां सिहतयाब थी रहिया आहिनि। वज़ीर आज़म जो चवणो हो त अॼोके ॾींहं ते असांखे अक़लियतुनि खे गले सां लॻाइणु घुरिजे। यकीन ॾियारियां थो त अक़लियतुनि खे हक़ ॾियण लाइ कोशिशूं जारी रखंदासीं। आइन और कानून के मुताबिक मुसावी हकूक मुहैया होंगे। जो हमारी अक़लियतें हैं वो मंदिर में जाएं, वो कलीसा में जाएं, वो गुरुद्वारे में जाएं, मुकम्मल आज़ादी उनको मुहैया होगी। इसराइली हुकूमत और वज़ीर आज़म नेतन्याहू जो अपनी फौज के साथ मिलकर, अभी कल की बात है कि फजर के वक्त निहत्ते मुसलमानों के ऊपर बमबारी की गई, मुसलमान शहीद हुए, बच्चे भी शहीद हुए और दिन रात ये आग उन पर बरस रही है और दुनिया खामोश है। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त गज़ा में मज़लूम फ़लस्तीनियुनि ते इसराइल जा ज़ुल्म जारी आहिनि। औरतुनि ऐं मासूम ॿारनि खे शहीद कयो पियो वञे, पर दुनिया ख़ामोश आहे। आलमी बिरादरी इसराइल जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ रुॻो लफ़्ज़ इस्तेमालु करे रही आहे। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त असांजो मज़हब इस्लाम अक़लियतुनि जे हक़नि जे तहफ़ुज़ खे मुकमल तौर तस्लीम करे थो। सदर आसिफ अली ज़रदारी अक़लियतुनि जे ॾिहाड़े ते जारी कयल पैगाम में चयो त मुल्की तरक़ी में अक़लियतुनि जे किरदार जे एतिराफ़ में अक़लियतुनि जो ॾिहाड़ो मल्हायो वेंदो आहे। हुन चयो त पाकिस्तान में अक़लियतुनि खे समूरा सियासी, मुआशी ऐं समाजी हक़ हासिल आहिनि। आसिफ अली ज़रदारी वधीक चयो त अक़लियतुनि खे सियासी, समाजी ऐं मुआशी तौर बाइख्तियार बणाइण लाइ क़दम खयां विया आहिनि। हुन चयो त सरकारी नौकरियुनि में अक़लियतुनि लाइ 25% कोटा रखी वई आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो वधीक चवणु आहे त पार्लियामेंट जे ॿिन्ही ऐवाननि में अक़लियतुनि लाइ सीटूं रखियल आहिनि। हुन चयो आहे त अक़लियतुनि जे हक़नि जे तहफ़ुज़ खे यकीनी बणाइण लाइ पुरज़म आहे। पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हू अक़लियतुनि जे हक़नि, तरक़ी ऐं बाइख्तियारनि जी बुनियादी उसूलनि ते कॾहिं बि समझोतो न कंदा। अक़लियतुनि जे क़ौमी ॾिहाड़े ते जारी कयल पैगाम में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हू अक़लियतुनि जे हक़नि जे तहफ़ुज़, तरक़ी ऐं इस्तेहकाम लाइ पुरज़म आहिनि।
हुन चयो त पीपल्स पार्टी अक़लियतुनि जे हक़नि लाइ वॾे अरसे खां जदोजहद कई आहे। इहा सियासी बसीरत जो सबूत आहे। पीपी चेयरमैन चयो त 1973 जो आइन सभिनी शहरियुनि खे बराबर जे हक़नि, मज़हबी आज़ादी ऐं तहफ़ुज़ जी ज़मानत ॾिए थो। पीपी चेयरमैन जो चवणु आहे त मुंहिंजी माउ जो ख़्वाबु हो त सभिनी मज़हबनि जा माण्हू हिक ॿिए सां भाईचारे ऐं इज़त सां रहनि। पीपी चेयरमैन चयो त क़ौमी सतह ते अक़लियतुनि जो ॾिहाड़ो मल्हाइण जी शुरूआति सदर आसिफ अली ज़रदारी पंहिंजे पहिरीं सदारत दौरे दौरान कयो हो। हुन चयो त अक़लियतुनि जो क़ौमी ॾींहुं मल्हाइण जो मक़सदु अक़लियतुनि जी क़ौमी ज़िंदगी में अहम किरदार खे आगाह करणु हो। अक़लियतुनि जो क़ौमी ॾींहुं मल्हाइण जो मक़सदु समाज में रवादारी ऐं हम आहंगी खे हथी ॾियणु हो। अक़लियतुनि जे ॾिहाड़े ते हथियारबंद फ़ौज तरफ़ां अक़लियती बिरादरी खे मुबारकबाद पेश कंदे चयो त अक़लियतुनि जे हक़नि ऐं उन्हनि जी आज़ादी आइन ऐं इस्लाम मूजिबि मुक़दस आहे। ISPR मूजिबि सर्विसिस चीफ तरफ़ां पाकिस्तान जी अक़लियती बिरादरी खे वाधायूं पेश कंदे चयो त अक़लियती बिरादरी असांजे समाज जो अणतर ऐं अहम तरीन हिसो आहे। ISPR जो चवणु हो त अक़लियतुनि जे हक़नि संदसि आज़ादी आइन ऐं इस्लाम तहत मुक़दस आहे। ISPR मूजिबि क़ौम जी तरक़ी ऐं ख़ुशहाली में अक़लियती बिरादरी जे हिसे खां इनकार नथो करे सघिजे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां अक़लियती बिरादरी खे अक़लियतुनि जे क़ौमी ॾिहाड़े ते वाधायूं ॾींदे चयो त सिंध वाहिद सूबो आहे जिथे अक़लियत ऐं अक्सरियत में को बि फ़र्क़ु नाहे। वॾे वज़ीर चयो त सिंध अक़लियतुनि खे ज़िंदगी जे हर शोबे में भरपूर नुमाइंदगी ॾिनी आहे। हुन चयो त अक़लियतुनि सिंध जी तामीर ऐं तरक़ी में भरपूर किरदार अदा कयो। सिंध जे वॾे वज़ीर वधीक चयो त सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे। सैयद मुराद अली शाह चयो त सिंध में अक़लियतुनि खे सभ खां वधीक तहफ़ुज़ ॾिनो वियो आहे। ॿिए पासे सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त पाकिस्तान में अक़लियतुनि खे मुकमल मज़हबी आज़ादी हासिल आहे। अक़लियतुनि जे ॾिहाड़े ते कराची में कोठायल तक़रीब खे ख़िताब कंदे सूबाई वज़ीर सईद गनी चयो त हू पाकिस्तान जी अक़लियती बिरादरी खे मुबारकबाद पेश कनि था। सूबाई वज़ीर सईद गनी वधीक चयो त पाकिस्तान जी तरक़ी में अक़लियती बिरादरी जो अहम किरदार आहे। सूबाई वज़ीर वधीक चयो त नफ़रत पखेड़ींदड़नि जी हौसला शिकनी करणी पवंदी। सईद गनी चयो त सभिनी खे गॾिजी मुल्क खे तरक़ी तरफ़ वठी वञिणो आहे। पाकिस्तान जी मुआशी तरक्की जे लाइ बरतानवी माहिरनि जी निगरानी में 5 वरियनि जो प्लान तैयार कयो वियो आहे। तफ़सील हिन रिपोर्ट में। पाकिस्तान जी मुआशी तरक़ीअ जे लाइ बरतानवी माहिरनि जी निगरानी में 5 वरियनि जो प्लान तयारु कयो वियो आहे। हुकूमती ज़रियनि मूजिबि मईशत जी बहितरी जो मंसूबो 14 अगस्त ते जारी करण जो इम्कान आहे। मंसूबे जो इफ्तिताह वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कंदो। ज़रियनि जो चवणु आहे त मुआशी एजेंडा ऐं रोड मैप में 5 वरियनि जो मंसूबो पेश कयो वेंदो, जंहिंखे स्टीफन ड्रेकन मंसूबे जो नालो ॾिनो वियो आहे। साल 2028 ताईं सालियानो 6 सैकड़ो मुआशी तरक़ीअ जो हदफ़ मुक़ररु कयो वियो आहे। सुधारनि जे ज़रिए 2028 ताईं एक्सपोर्ट जो हदफ़ $60 अरब ताईं पहुचाइण जो प्लान जोड़ियो वियो आहे। ज़रिए जो चवणु आहे त प्लान तहत निजी सीड़पकारी वधाइण ऐं एक्सपोर्ट में इज़ाफ़ो पहिरीं अवलियत आहे। मुआशी सुधारनि में कामयाबीअ सां अमल दरामद बाबति सालियानो 10 लख नौकरियूं पैदा थियण जो काथो लॻायो वियो आहे। ज़रिए मूजिबि प्लान में तवानाई ऐं कारोबारी लाॻत घटिताई जी तजवीज़ बि शामिल आहे। मुआशी ज़रियनि जो चवणु आहे त चीन सां टेक्नोलॉजीअ जी पाकिस्तान में मुंतक़िली जी तजवीज़ ॾिनी वई आहे। चीन सां जॉइंट वेंचर्स जे ज़रिए बरामद खे वधाइण जी सिफारिश कई वई आहे। ज़रिए जो चवणु आहे त टैक्स टू GDP 13.5 सैकड़ो ऐं सीड़पकारी तोड़े एक्सपोर्ट 15 सैकड़ो ताईं वधाइण जी तजवीज़ बि मंसूबे में शामिल आहे। मंसूबे ते अमल दरामद जे लाइ सियासी इस्तेहकाम ज़रूरी करार ॾिनो वियो आहे। अल-तबीन स्कूल ते इसराइली फ़ौज जे हमले जी मज़म्मत कई आहे। परॾेही ऑफिस जी तर्जुमान मुमताज़ ज़ेरा बलोच हिकु बयान में चयो त पाकिस्तान अल-तबीन स्कूल ते इसराइली हमले जी मज़म्मत करे थो। हुन चयो त बेघरनि खे पनाह ॾियण वारे स्कूल ते हमलो इंतिहाई ख़ौफ़नाक, गैर इंसानी ऐं बुज़दिलाड़ो अमल आहे। परॾेही ऑफिस जी तर्जुमान चयो त शहरी आबादी ऐं सहूलियतुनि जी तबाही आलमी इंसानी हक़नि जी संगीन भञकड़ी ऐं जंगी ॾोह आहे। संदसि चवणु हो त गज़ा में उन्हनि जंगी ॾोहनि ऐं नसलकुशी जो इसराइल खे एहतिसाब थियणु घुरिजे। जारी कयल बयान में मुमताज़ ज़ेरा बलोच मुतालबो कयो त आलमी बिरादरी ऐं गॾियल क़ौमुनि फ़लस्तीनियुनि जी नसलकुशी खे रोकण लाइ क़दम खणनि। IFA जे सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त मुल्क इंतिहाई नाज़ुक हालतुनि मां गुज़री रहियो आहे। अमुन ऐं बहितर मईशियत पहिरीं तरजीह हुजणु घुरिजे। पेशावर में वापारी कन्वेंशन खे ख़िताब कंदे मौलाना फज़लुर रहमान चयो त मुल्क इंतिहाई नाज़ुक हालतुनि मां गुज़री रहियो आहे। हुन चयो त असां मईशियत जी बहितरी लाइ किरदारु अदा करे सघूं था। अमुन ऐं बहितर मईशियत पहिरीं तरजीह हुजणु घुरिजे। संदसि चवणु हो त सभिनी खे हिकु हंधि गॾु करणु इंतिहाई ज़रूरी आहे। मईशियत जी बहितरीअ लाइ असां आवाज़ उथारींदा रहंदासीं। मौलाना फज़लुर रहमान वधीक चयो त वापारी तबिको ॾुखियाईयुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे।
अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त सुधारनि खां सवाइ मुल्क अॻिते नथो वधी सघे। कराची में तक़रीब खे ख़िताब कंदे शाहिद खाकान अब्बासी चयो त समूरनि मसइलनि जो हल आइन ते हलण में ई आहे। हुन चयो त जिथे इलेक्शन चोरी थिए उते सियासी इस्तेहकाम पैदा नाहे थींदो। जेसीं ताईं आइन ते न हलंदासीं तेसीं ताईं कुझु न थींदो। संदसि चवण हो त मुल्क में पाणी जो बहिरान पैदा थियण वारो आहे। हल ॻोल्हणो पवंदो। जंहिं मुल्क में इंसाफ़ न मिलंदो उते कुझु बि नथो थी सघे। हुन वधीक चयो आहे त अवाम खे IPPs जी ॻाढ़ी लाइट पुठियां लॻायो वियो आहे। असल मसइलो IPPs जो न पर मुल्की मईशियत जो आहे। शाहिद खाकान अब्बासी वधीक चयो त अवाम परेशान आहे ऐं हुक्मराननि खे इक़्तिदार जी ॻणती आहे। हुकूमत करणी आहे त इंसानी बुनियादी हक़नि जो ख़्यालु रखणु घुरिजे। मनसूबा बंदी वारे वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल चयो आहे त पाकिस्तान जी शयुनि खे आलमी मयार मूजिबि ठाहिणो पवंदो। मुख़्तलिफ़ सूबनि जे वापारियुनि खे मौक़िया फ़राहम कंदासीं। लाहौर में तक़रीब खे ख़िताब कंदे अहसन इक़बाल चयो त अरशद नदीम साबित कयो आहे त कामयाबी जो वसीलनि सां तालुक़ नाहे। वफ़ाक़ी वज़ीर चयो त अरशद नदीम पंहिंजी महिनत सां सोनो बिल्लो खटे क़ौम जो ॻाट ऊचो करे छॾियो। हुन चयो त बिजली जे बिलनि जो बहिरान खेनि विरसे में मिलियो आहे। हुकूमत बिजली जे बहिरान ते ज़ाब्तो आणण जी पूरी कोशिश करे रही आहे। क़ौम खे बिजली जे बहिरान मां ॿाहिरि कढंदासीं। शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जो फर्ज़ंद जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो दादू पहुची वियो। जूनियर ज़ुल्फ़कार भुट्टो दादू भरसा ॻोठ मनहायो तारीख़ी शहर ख़ुदाबाद समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि जो दौरो कयो। जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो दादू केनाल LS बंद FP बंद समेत मुख़्तलिफ़ बचाव बंदनि जी सूरत हाल जो जाइज़ो वरितो। जूनियर ज़ुल्फ़कार भुट्टो अंधी ॿुलण बाबति माण्हुनि सां गॾिजाणी करे आगाही पिणु ॾिनी। हुन मौक़े ते ॻाल्हाईंदे जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो चयो त ॿोॾि या पाणी अचण सां अव्हां जे इलाइक़े में अंधी ॿुलण मिले त उनखे बचायो। हुन चयो त अंधी ॿुलण बाबति वाइल्ड लाइफ खाते इतला कयो त जीअं उनखे रेस्क्यू करे सघिजे। टंडे अलायार में नसरपुर जे नए रोड में ॾार पवड़ ते PPMPA नोटिस वठी छॾियो। अॻूणो सूबाई वज़ीर ऐं PPMPA सैयद ज़िया अब्बास शाह रोड में ॾार पवड़ वारी जाइ ते पहुची वियो। PPMPA सैयद ज़िया अब्बास शाह चीफ इंजीनियर ऐं ॿियनि खे सख़्तु छंड पटी। उन मौक़े ते PPMPA अमलदारनि खे छंड पटींदे चयो त नाअहली जी इंतिहा थी वई। ॾार पवड़ अव्हां जी नाअहली जो चिटो सबूत आहे। हुन चयो आहे त रोड टुटण वारियुनि जॻहियुनि खे ॿीहर मरम्मत कयो वञे। का बि कोताही बर्दाश्त न कई वेंदी। संदसि चवण हो त कोताही कंदड़ अमलदार ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। हैदराबाद में अवामी तहरीक जी मरकज़ी कमेटी जो मुद्दो पूरो थियण बाद मरकज़ी बॉडी टोड़े ऑर्गेनाइज़िंग कमेटी जोड़ी वई। मरकज़ी सदर लाल जरवार जी सदारत हेठि G10 पली जो हाउस कासमाबाद में अवामी तहरीक जी मरकज़ी कमेटी जो इजलास थियो। एडवोकेट वसंत हरी ऐं सेक्रेटरी एडवोकेट साजिद हुसैन महेसर ऑर्गेनाइज़र मुक़रर कया। नूर अहमद कातियार अब्दुल कादिर रांठो हुरुनिसा पली जो लाल जरवार काशिफ मला एडवोकेट इस्माइल खासकेली डॉक्टर दिलदार लगारी सतारिंद मानूर मला उमरा समूह ऐं ॿिया मेंबर मुक़रर कया विया। मरकज़ी कमेटी सां गॾु ज़िलनि जूं बॉडियूं बि टोड़े ऑर्गेनाइज़िंग कमेटियूं जोड़ियूं वयूं। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त सिंध जी ज़मीनुनि ते कब्ज़नि ऐं पाणी ते धाड़नि ख़िलाफ़ जदोजहद जारी रखी वेंदी। फ़ैसिलो कयो वियो त सिंध जूं ज़मीनूं ऐं वसीला बचायो जे उनवान सां मुख़्तलिफ़ शहरनि में कॉन्फ्रेंसिस कयूं वेंदियूं। टंडो आदम में रोहिड़ी केनाल खे लॻल खारे जो पाणी नेकाल न थी सघियो। रोहिड़ी केनाल खे लॻल खारो बंदि थियण खे कई ॾींहं गुज़रण बावजूद खारे जो पाणी अञा नेकाल न थी सघियो आहे। खारे जो पाणी नेकाल न थियण सबबि ॿोॾि हेठि आयल 40 ॻोठनि जा ॻोठाणा अञा ताईं कैंपुनि में मौजूदु आहिनि। सहूलियतूं न हुअण करे मुतासिरीन सख़्तु परेशान आहिनि। कैंपुनि में मच्छरनि जो आज़ार आहे जंहिंजे करे बीमारियूं पखिड़जण जो ख़तरो ज़ाहिर कयो वियो आहे। ॿिए पासे ॿोॾि जो पाणी कढण लाइ रोहिड़ी केनाल में लिफ्ट मशीनूं लॻाए हैवी मोटरुनि ज़रिए पाणी कढियो पियो वञे। आबादगारनि जो चवण हो त मुंड जे बासर ज़मींदारनि पारां ज़मीनुनि जो पाणी पुछड़ी ॾांहुं नेकाल कयो आहे। इन लाइ हू अदालत वेंदा। ॿिए पासे अवासा अहम ख़बर शेयर कंदासीं। खानपुर महर में ॻोठ अली बख्श गडाड़ी जे रवासियुनि बुनियादी सहूलियतूं न मिलण ख़िलाफ़ रैली कढी धरणो हयो। ॻोठाणनि हाजी निसार गडाड़ी अब्दुल समद शाहिद फैसल तालिब ऐं ॿियनि जी अॻवाणी में प्रेस क्लब ॿारो एहतजाजी मुज़ाहिरो कंदे सख़्तु नारेबाज़ी कई। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॻोठ नज़र अली गडाड़ी खां असांजे ॻोठ अली बख्श गडाड़ी ताईं 1.5 किलोमीटरनि ताईं जे मुफ़ासिले ते रोड नाहे। रोड न हुजण करे बरसाति जे पाणी मां प्यादल ॿाहिरि निकिरी नथा सघूं। ॻोठाणनि चयो त केतिरियूं ई शिकायतूं करण बावजूदि संदन कंहिं बि सार नाहे लधी। हिन जदीद दौर में बि आज़ाब भोगे रहिया आहियूं। ॻोठाणनि मुतालबो कयो त फौरी तौर रोड जी तामीर कराए ॾिनी वञे ऐं संदन में पैदा थियल बेचैनी खे ख़तमु कयो वञे।
खबर शामिल कंदासीं। अमेरिकी नायब सदर कैमला हैरिस चयो आहे त गज़ा में हिकु भेरो ॿीहर आम शहरुनि जे मारिजण जा वाक़िया पेश आया आहिनि। डेमोक्रेट जी सदारती उम्मीदवार कैमला हैरिस चयो आहे त गज़ा में ताज़ो ई आम माण्हुनि जे मारिजण जा वाक़िया रिपोर्ट थिया आहिनि। हुन चयो त इसराइल जो दहशतगर्द हमास आहे, उन्हनि खिलाफ़ कार्रवाई संदसि हक़ आहे। अॻे चई छॾियो हो त शहरुनि जी हिफ़ाज़त करणु अहम ज़िम्मेवारी आहे। कैमला हैरिस चयो आहे त असांखे क़ैदियुनि जी आज़ादी ऐं जंगबंदी मुआहदे जी ज़रूरत आहे। क़ैदियुनि जी आज़ादी ऐं जंगबंदी जो मुआहदो हाणे थियणु घुरिजे। बांग्लादेश में वज़ीर आज़म जे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई भारत फरार थींदड़ शेख हसीना वाजिद पंहिंजी हुकूमत जो तख़्तो ऊंधो करण जो ज़िम्मेवार अमेरिका खे करार ॾेई छॾियो। हसीना वाजिद 5 अगस्त ते शागिर्दनि जी कोटा सिस्टम ख़िलाफ़ पुरतशद्दुद एहतजाजनि सबबि वज़ारती उज़्मा तां इस्तीफ़ा ॾेई छॾी हुई ऐं मुल्क छॾे भारत में पनाह वरिती हुई। बांग्लादेश में हसीना वाजिद जी हिमायतुनि खे रियासती इदारनि मां कढण जो सिलसिलो जारी आहे ऐं कल्ह शागिर्दनि सुप्रीम कोर्ट जो घेरो कयो, जंहिंखां पोइ चीफ जस्टिस समेत 6 जजिस इस्तीफ़ा ॾेई छॾी। हाणे हसीना वाजिद इक़्तिदार तां हटण खां पोइ पहिरियों भेरो बयान जारी कंदे अमेरिका ते हुकूमत जो तख़्तो ऊंधो करण जो इल्ज़ाम मढ़ियो आहे। युगांडा जी राजधानी में तूफ़ानी बरसात तबाही मचाए छॾी, जंहिं जे नतीजे में 18 ॼणा फोत थी विया आहिनि। परॾेही ख़बरूं इदारे मूजिबि युगांडा जी राजधानी में लैंडस्लाइडिंग सबबि मिटी जी छिप घरनि मथां किरी पई। रिपोर्ट्स मूजिबि इमदादी कार्रवाइनि दौरान 18 माण्हुनि जा लाश मलबे मां कढिया विया, जॾहिं त केतिरनि ई ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस तर्जुमान पैट्रिक ओनियागू ॿुधायो आहे त रेस्क्यू ऑपरेशन दौरान 14 माण्हुनि खे बचायो वियो आहे। युगांडा जी मौसमियात खाते जो चवणु आहे त मुल्क में बरसातुनि जो सिलसिलो वधीक 2 ॾींहनि ताईं जारी रहंदो। ख़बरुनि जो वक़्तु पंहिंजे पुॼाणे ते पहुतो। वरी ख़बरुनि अपडेट्स लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट आवाज़ TV.tv। ॾिसंदा रहो आवाज़।